सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाहिल अज़ीज़िल गफ़्फ़ार वल जलीलिल जब्बार वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिनिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सलवातुल्लाहि व सलामुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार। अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुर्बा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो, बुजुर्गो, भाइरो, अल्लाह जा शुक्राना जंहिं रब करीम असांखे हिन भलारी महफ़िल में हाज़िरी जी तौफ़ीक़ ॾिनी आहे। 1948 खां वठी ही 2020 पियो हले। ताज मस्जिद में मदीने वारे साईं जे बचड़न जे शहादत जो तज़किरो उलमा खां, सुलहा खां, उम्मत जे भलारन इंसानन खां तव्हां इहो तज़किरो पाक ॿुधंदा रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो, इंशाअल्लाह ॿुधंदा रहंदो। हिन मस्जिद जे फज़ान में उस्तादुल उलमा मखदूम अहले सुन्नत हजरत किबला सई मोहम्मद उस्मान रहमतुल्लाह अलैह, उस्तादुल उलमा महबूबुल उलमा हजरत मौलाना नाले मिठो रहमतुल्लाह अलैह, सिंध जा नामियारा आलिम बुजुर्ग तव्हांजे ताज मस्जिद में ईंदा रहिया आहिनि ऐं मदीने वारे साईं जे बचड़न जो शान ॿुधाईंदा रहिया आहिनि। ॿुधो, पलव में ॿधो, दिल ते लिखो, पंहिंजे आलमन जूं ॻाल्हियूं सीने में सांढियो, उन अक़ीदे खे वठो, उन ॻाल्हि खे मज़बूत पकड़ियो जेके आलिम तव्हांखे सेखारनि ऐं सम्झाइनि था। वाइज़ ॿुधण मक़सूद न हूंदो आहे। 2 कलाक, 1.5 कलाक, 2.5 कलाक तकरीर ॿुधण मक़सूद न हूंदो आहे। भली हिकड़ी ॻाल्हि ॿुधो पर उनखे सम्झो, पंहिंजे हियाम में हंडायो ऐं उन जे मथां अमल पैरा थियो। मोरे वारो, वक़्तु ॾाढो नाज़ुक अची वियो आहे। फितना ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि। मदीने वारे साईं फरमायो त अहिड़ो वक़्तु मुंहिंजी उम्मत में ईंदो, फितना ईअं पखड़बा जीअं कारी रात छांइजी वेंदी आहे।
जे रात छांइजी वेंदी आहे न इएं रात वांगुरु कारी रात वांगुरु फितना छांइजी वेंदा। अहिड़ो दौर मुंहिंजी उम्मत में ईंदो माण्हू सुबुह जो मुस्लमान हूंदा शाम जो काफ़िर थी वेंदा, शाम जो मुस्लमान हूंदा सुबुह जो काफ़िर थी वेंदा। साईं फरमाइनि था अहिड़ो दौर ईंदो जो पैसे जे एवज़, दौलत जे एवज़, नाणे जे एवज़ माण्हू पंहिंजो दीन विकिणी छॾींदा, पंहिंजो अक़ीदो विकिणी छॾींदा। तव्हांखे शायदि मूं अॻे ॿुधायो हो या न, असांजे मातली जे पासे में हिकिड़ो माण्हू हुयो कट्टर सुन्नी, या रसूल अल्लाह चवण वारो, मीलाद करण वारो, दस्तगीर जी यारी करण वारो, वरी अचे गजस हो चऊं तो कि मस्जिद ठहराए था ॾियूं, ॻोठ जो चङो मुड़ुस बाही मस्जिद ठहराए था ॾियूं 8 लख रुपए जी ऐं पैसा बि ॾियूं था। तूं रुगे इहो चओ त मां देवबंदी मज़हब जो आहियां, लिखी ॾिनई मां तव्हांजो आहियां, 8 लख बि वरितई रोक, 8 लख जी मस्जिद ठहराई। 2 साल गुज़रिया त वरी हो अचे लॻसि, उन्हनि जो मिया हे 8 या 16 ते तो इहो ईअं कयो आहे, असां तोखे 20 था ॾियूं। वरी कारो झंडो हयईं, चई त मां उन्हनि मज़ा आहियां। मदीने वारे साईं फरमाए त अहिड़ो दौर ईंदो माण्हू पैसनि ते पंहिंजो दीन विकिणंदा। अॼु उहो दौर अची वियो आहे। मूंखे हिकिड़ी वीडियो फिल्म ॾेखारियूं, वीडियो मोबाइल में। हिकिड़ो शख्स आहे, हीअं कुबड़ो थियो हले थो, लठ हथ में अथसि, उन जे अॻियूं पोयूं सवनि जे तादाद में माण्हू इहो 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 कंदा था वञनि, चवनि था त इहो इमाम ज़ैनुल आबिदीन आहे। माज़ल्लाह अस्तग़फिरुल्लाह सुम्मा अस्तग़फिरुल्लाह, इहो इमाम ज़ैनुल आबिदीन आहे। ऐं हे कूफी आहिनि, इनखे ॿधियूं था वञनि, कैदी पण ज़ंजीर उनखे ॿधा पिया आहिनि। हाणे यज़ीदियुनि त छा कयो छा न कयो, पर वॾा यज़ीदी त हे हिनि, वॾा बेईमान हे हिनि। हिकिड़ो मुजस्मो ठाहियो आहे, फोटू मुजस्मो, बुत जीअं ठहंदो आहे, उनखे तीर लॻा पिया आहिनि, तलवारूं लॻियूं पियूं, सिर कटियो पियो आहे, चए त इहो इमाम हुसैन पियो आहे। अस्तग़फिरुल्लाह अज़ीम। जॾहिं मदीने वारे साईं जे गुस्ताखन हालैंड वारनि खाका ठाहिया हा त सॼो पाकिस्तान उथी पियो हुयो। चऊं त न गुस्ताखी कई आहे, खाका ठाहिया आहिनि मदीने वारे साईं जा, हुजूर जे बचन जा खाका ठाहिया आहिनि। गैरत ईमानी जागी पई हुई, मुसलमाननि जुलूस कढिया, उन ते खून बि थी चुका हुया। मुंहिंजा दोस्तो, उहे खाका ठाहिया काफ़रनि, पर हिननि खे तव्हां छा चवंदो जेके मुसलमान बि सॾाइनि। इमाम हुसैन जो मुजस्मो ठाहियूं, तीर चुटनि, तलवारूं चुटनि, इमाम ज़ैनुल आबिदीन जो उहो मुजस्मो ठाहे, मुजस्मो न पर हिकिड़ो लोफर, हिकिड़ो गंदो माण्हू उनखे सॾनि तई इमाम ज़ैनुल आबिदीन आहे, उनखे ज़ंजीरनि में कैद करे अॼु यज़ीदी वठी था हलनि, पुठियूं वरी हे मातम कंदा था वञनि। छा इहा मोहब्बत आहे? छा इहो दीन आहे? छा इहो इस्लाम आहे? छा इस्लाम इन शइ जी इजाज़त ॾिए थो? बादशाह हिकिड़े खे कंहिं माण्हू चयोसीं फलाणे तोखे गार ॾिनी आहे, उहे लफ़्ज़ चई ॿुधाई त हे लफ़्ज़ तोखे चया अथई। बादशाह हुकुम ॾिनो, जलाद खे चई त हिन माण्हू जी ज़बान कटे छॾ। हुन चयोसीं मुंहिंजी ज़बान छो थो कटी, गारियूं त तोखे फलाणे ॾिनियूं। बादशाह चयो त हुन जे चयो या न चयो, मूं त कोन ॿुधो न, तूं त मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं वेठो थो चईं, तूं मुंहिंजे साम्हूं वेठो थो चईं, वॾो पादरनि जो हक़दार त तूं आहीं। मोरे वारा सम्झो था अलाए कोन था सम्झो। यज़ीदियुनि छा कयो तारीख़ में लिखियल आहे, पर हे त तुंहिंजे निगाहुनि जे साम्हूं
मुजस्मा ठाहियूं हथ जो इमाम ज़ैनुल आबिदीन ऐं बीबियुनि जा उहे काफ़िलो ठाहिनि था। इमाम हुसैन जो काफ़िलो थो वञे पियो। तव्हां यूट्यूब ते ॾिसो तव्हांखे उहे सॼियूं फिल्मूं नज़र ईंदियूं। हीअ बीबी ज़ैनब आहे, बीबी रुकैया आहे, हीअ बीबी सकीना है, ही फलानी बीबी आ। मुझा दोस्तों ही इमाम ज़ैनुल आबिदीन आ, ही फलाने जो लाश आ, ही फलाने जो जनाज़ो आ। छा इहो अदब आ या बेअदबी आ? ॻाल्हायो छो नथा? अदब आ या बेअदबी आ? बेअदबी आ। इहो इश्क आ या फिस्क आ? फिस्क आ। इहो इश्क आ या फिस्क आ? फिस्क आ। या मोहब्बत आ या ख़यानत आ? ख़यानत आ। मोहब्बत सिखणी थई त ताज मस्जिद में आ, आशिकाने आल बैत। सुभान अल्लाह। दुख जो इज़हार दुहल वॼाए न कबो आ। दुहल ख़ुशीअ जे मौक़े जी अलामत हूंदी आ। शादी जे मौक़े जी अलामत दुहल हूंदो आ। ऐं ग़म जे टाइम ते दुहल वॼाए मातम करे गलियुनि में मथा उखाड़ा, वातन में पान पिया आहिनि, वातन में चरस ऐं हुका ऐं मुंहिंजा दोस्तो नशा वातन में आहिनि। ऐं उहे पाक बीबियुनि जा नाला वठी गलियुनि में वञी मातम करण, इहा मोहब्बत न आहे। जे मोहब्बत थई त ताज मस्जिद में आ अदब सां। सुभान अल्लाह। बावजू बा अदब बा मुलाहिजा एतराम सां बावजू वेही कुरान ॿुधो, हदीस ॿुधो त नबी जे बचन जो शान छा आहे, नबी जे अहल बैतन जी इज्जत छा आहे, अज़मत छा आहे, उन्हनि जी तालीम छा आहे, तलकीन छा आहे। पुट मां ध्यान चाहींदुसि तव्हांजो। इमाम हुसैन शहीद थिया, इन में को शक ई न आहे। कीअं शहीद थिया, पाणी बंदि थियो या न थियो, कीअं थियो, इहो वाक़ियो बाद जो आहे। पर असुल सुवाल आहे त इमाम हुसैन मदीने जहिड़े शहर खे छॾे निकितो छो? वरी जो मके में आयो त मके जो शहर हज जा ॾिहाड़ा, सॼी दुनिया जा माण्हू अचनि पिया मके में हज था कनि। इमाम हुसैन मके खे छॾे, माण्हू एराम ॿधियूं मके में अचनि था, इमाम हुसैन मके खे छॾे कूफे ॾे वञे। सुवाल इहो आहे, पंहिंजे ज़हननि खां पुछो त सही न मोरे वारो, अल्लाह तव्हांखे अकुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे। कॾहिं पाण खां पुछो, सुवाल कयो त इमाम हुसैन जे वञण जो मक़सद कहिड़ो हो, गर्ज़ कहिड़ो हुयो? रस्ते में वाक़ियो थियो करबला में। कूफे, मके ऐं कूफे जे विच में मंज़िल आहे करबला जी, जिते वाक़ियो थियो आहे। इमाम हुसैन जी मंज़िल करबला न हुई, करबला में त वाक़ियो थी वियो, संदन मंज़िल त अॻिते हुई, कूफे हुई। जे कूफे विया पे त छाजे लाइ पे विया, मक़सद कहिड़ो हो, गर्ज़ कहिड़ो हुयो, मतलब कहिड़ो हुयो, चाहत कहिड़ी हुई, तमन्ना कहिड़ी हुई? एॾे हिकिड़ो हिंदुस्तान में मौलवी दो टीटीअर जहिड़ो ज़ाकिर नाइक, इन्हें वरी तकरीर कई आ त ॿिनि शहज़ादनि जी जंग हुई। अमीर मावियो बादशाह हुयो, उन्हें जो शहजादो हुयो यजीद। हजरत मौला अली बादशाह हुयो, उन्हें जो शहजादो हो इमाम हुसैन। ॿिन्ही शहजादनि जे विच में कुर्सी जी जंग हुई। यजीद पियो चए कुर्सी ते मां हुजां, इमाम हुसैन पियो चए त कुर्सी मूंखे मिले। कुर्सी जी लड़ाई हुई, ॿी का ॻाल्हि कोन हुई। इन सोच जे मथां लानत, इन फिक्र जे मथां लानत आहे। इन फिक्र जे मथां जेको चए थो कुर्सी जे लाइ निकितो हुयो, इन सोच जे मथां अल्लाह जी लानत आहे। हिकिड़ो वरी चए थो त इमाम हुसैन पैसा
माल दौलत जे हासिल करण जे लाइ निकितो, लुटेरो बणजी निकितो, लुटण, काफ़िला लुटिया हुई, रस्ते में काफ़िला लुटिया हुई, काफ़िला लुटण जे लाइ निकितो हुयो। मां तो चवां इन फिक्र जे मथां बि अल्लाह जी लानत आहे। जेको चए थो पैसे जे लाइ निकितो हो सो कूड़ो आहे, जेको चए थो कुर्सी जे लाइ निकितो हुयो इमाम हुसैन उहो बि कूड़ो, कूड़े जो पुटु आहे। इमाम हुसैन निकितो छो हुयो, वियो छा जे लाइ हुयो, मदीनो छो छॾियईं, मक्को छो छॾियईं, बच्चा छो वठी निकितो? भला कुर्सी जे लाइ वञे हा न, इक़्तिदार जे लाइ, पैसे जे लाइ वञे हा, त पोइ इमाम हुसैन जे लाइ बहितरीन मरकज़ मदीनो हुयो। मदीने में फौजूं गॾु करे हा, लड़ाई जे लाइ लश्कर गॾु करे हा, हथियार गॾु करे हा, कुर्सी वठे हा, त अली असगर ऐं अली अकबर ऐं बीबी सकीना ऐं सुगरा मासूम नियाणियुनि खे वठी न निकिरे हा। जेके कुर्सी जे लाइ निकिरंदा आहिनि से उहे लश्कर वठी निकिरंदा आहिनि, इक़्तिदार जे लाइ जेके वेंदा आहिनि से फौजूं गॾु कंदा आहिनि। मुंहिंजे इमाम हुसैन जे लाइ मदीनो मरकज़ हुयो, नाने साईं जी बारगाह हुई। सच ॿुधायो मोरे वारा, हिकिड़ो सुवाल तव्हां खां पुछां, दिलि खां पुछी जवाब ॾिजो। जेकॾहिं अॼु 10 मुहर्रम ते इमाम हुसैन हिते अची वञे ऐं जे इमाम हुसैन हिते ताज मस्जिद में भी ऐलान करे त मोरे वारा केरु आहे जेको मूंखे सिर ॾींदो? मां तव्हांखे कसम थो ॾियां रब जी ज़ात जो, मां तव्हांखे वास्तो थो ॾियां अल्लाह जी ज़ात जो, सची ॿुधायो त सिर केरु ॾींदो? कहिड़ा कहिड़ा तू 1500 साल पोइ पैदा थियो ही, न तो इमाम हुसैन ॾिठो, न ज़ियारत कयई, न मदीने वारो ॾिठुई, पर अॼु बि तुंहिंजी इहा मोहब्बत जो मलाइकनि लिखी। फरिश्ता शाहिद आहिनि, अॼु ताज मस्जिद जो दर ऐं दीवारूं बि शाहिद आहिनि। खुदा जो कसम आहे, क़यामत जे ॾिहाड़े हीअ ताज मस्जिद जो आगुर सहन बि शाहिदी ॾींदो। सुभान अल्लाह। हाणे जे मदीने में वेही इमाम हुसैन ऐलान करे हा त केरु आहे मूंसां मूंते सिर ॾींदो, त मदीने वारा छा चवनि हा? तूं 1500 साल पोइ पैदा थिए, तूं सिर ॾीं थो, पर जन रूबरू मदीने वारे खे ॾिठो हुयो, जन मौला अली जे हथ ते बैत कई हुई। मौला अली जा मुरीद जेके मदीने में हज़ारे न लखे हुया, सिर ॾियनि हा या न ॾियनि हा? सिर ॾियनि हा या न ॾियनि हा? कुर्बानी ॾियनि हा या न ॾियनि हा? इमाम हुसैन जे हुक्म ते यजीद छा हुयो, यजीद जो लश्कर छा हुयो। पर मां हिकिड़ो फ़कीर आहियां, सूफ़ियुनि सां जुतियुनि खाइण वारो आहियां, सूफ़ियुनि जो मुंहिंजो ईमान आहे, असां सूफ़ियुनि जो मशरब आहे त इमाम हुसैन मदीने वारे साईं जो गादी नशीन आहे। ऐं अहले दिल था चवनि, आरिफ था चवनि त जेको गादी ते वेहंदो आहे न, उन खे गादी वारे जो फैज़ उन जे सीने में ऑटोमेटिक अची वेंदो आहे। पीर से रोज़े धणी जा हुर्र, पीर पागारे जी जमायत,
अज भी चवंदा आहिनि त जेको बि गादीअ ते वेठो रोज़े धणी जो फैज़ उन जे सीने में अची वेंदो आहे। अंग्रेज़नि हुरनि खे मारियो, जेलनि में विधो, लोढ़नि में बंदि कयो, त बि चवनि पिया भेज पगारा। जेको बि गादी ते वेहंदो उन जे लाइ सिर बि ॾींदा। उन्हनि जो नज़रियो आहे, अहले दिल जो नज़रियो आहे त जेको गादी ते वेहंदो आहे उन खे गादी वारे जो फैज़ मिलंदो आहे। मदीने वारे साईं जे गादी ते जेको वेठो आहे उन वटि को पावर हूंदो कन न, फैज़ हूंदो कन न, उन वटि बि का सलाहियत हूंदी या न। मां त हीअं थो चवां जे इमाम हुसैन हीअं आंगुर जो इशारो करे हा न त यजीदन जो लश्कर 80,000 जो सिर कलम थी सघियो आहे। इहो ईमान हिन सिंध जो हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, तारीख़ तोहफ़तुल किराम में मीर अली शेर खाने लिखियो आहे त सिंध जो हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, उन वटि बादशाह वक़्त जो कावड़जी पियो, फौज मोकिली बुज़ुर्ग खे मारण जे लाइ। पोइ बुज़ुर्ग वटि जेॾीमहिल फौजी ॿाहिरों घेरो कयूं साईं जे दरगाह खे, हिकिड़ो फौजी अंदरि घिड़ी आयो। अबा कीअं आहीं? फौजी वर्दी जो ॾिठईं। अबा कीअं आहीं? कि बादशाह हुकुम ॾिनो आहे तोखे मारण आया आहियूं। मूंखे मारण आहीं? कि हा। मुरीद खे चई त अबा इहो अंदरि कोठी में बसर पिया अथई, हिकिड़ो बसर खणी ॾे। बसर खणी ॾिनई। बुज़ुर्ग हीअं कयो, उन बसर खे हीअं करे कटियईं। उन सिपाही खे चई अंदरि ॾिस। अंदरि जो ॾिठईं त बुज़ुर्ग हिकिड़े बसर खे कटियो त उहे जेके 100, 200, 400 बसर पिया सभई अधोल थी विया। वली सगोरे फरमाइश त हाणे मुंहिंजे कोठीअ में बसर घणा आहिनि या तुंहिंजा सिपाही घणा आहिनि? चइजे बसर घणा आहिनि। फरमाई जे हिकिड़ो बसर कटींदुसि न त तुंहिंजी सॼी फौज ईअं अधो अधु गफा गफा थी वेंदी। अड़े जे वलीअ खे एतिरो पावर आहे बसर खे वढे त हड़ई बसर वढजी सघनि था, त इमाम हुसैन जो रूहानी पावर छा हूंदो? इमाम हुसैन जी आलमा, पुट जो पुट, पुट जो पुट, उन जो पुट, उन जो पुट, उन जो पुट, 7वीं 8वीं पीढ़ी में हजरत मोहम्मद गौस गवालियारी, मोहम्मद गौस गवालियारी इमाम हुसैन जे औलाद मां 7वीं 8वीं पीढ़ी में काफ़िलो वठियूं वञे पियो, न्याणियूं बच्चा सभु साथ साण हुजे, ओचितो धाड़ेलनि हमलो कयो। बुज़ुर्ग वॾी उमिरि जो पोढ़ो पीर मर्द हीअं लठ खाॾी जे हेठों ॾेई हीअं ॾिसे बीठो। हो पिया लुटनि, हो पिया फिरनि, बुज़ुर्ग ॾिसे बीठो। धाड़ेलनि सॼे काफ़िले खे लुटियो, उठ पुरियूं, घोड़ा पुरियूं, सामान पुरियूं, सोन हुया, चांदी हुयो, जेको हुयो फुरियूं। उन काफ़िले में साईं जो बचड़ा बि गॾु हुया न। साईं जी नंढड़ी नवासी हुई, ॾोहटी, हज़रत मोहम्मद गौस गवालियारी जी नंढड़ी ॾोहटी। उन जे कननि में सोन जूं वालियूं पातल हुयूं। हिकिड़े धाड़ेल वालीला थी, लही न सघी, छिक ॾिनई, लही न सघी, वरी छिक ॾिनई, वाली न लथी। धाड़ेल हो ज़ालिम, उन खंजर खणी ऐं न्याणी जो कनु कपियो। चवण हिकिड़ी हिकिड़ी वाली लाहिण में देरि थींदी, कनु सॼो ॿई कन कपे थो वठां, पोइ वालियूं कढी वठंदुसि। हीअं कनु कपियईं। बुज़ुर्ग पे मंज़र ॾिठो, न्याणी जो हिकिड़ो कनु कपियईं, ॿियो कनु कपियईं। उन न्याणीअ दाह कई, नाना साईं, नाना साईं, नाना मुंहिंजो कनु कपजी वियो। जेॾीमहिल नंढड़ी न्याणी रड़ कई, अल्लाह जो वली जेको ख़ामोश हुयो, सब्र में हुयो, इस्तिक़ामत में हुयो, जेॾीमहिल नंढड़ी न्याणी दाह कई, नाना मुंहिंजो कनु कपजी वियो, त वलीअ जो सब्र जो पैमानो उथली पियो। हू जेका लठ टेक ॾेयूं बीठो, लठ सिधी करे हीअं फेरायईं, हीअं जो लठ घुमायईं त जेतिरा बि धाड़ेल हुया उन्हनि जूं सिरियूं धड़नि खां धार थी वियूं। आहे ईमान?
इन करामातिल औलिया हक़ुन, वलियन जूं करामतूं हक़ आहिनि, सच आहिनि। जेकॾहिं इमाम हुसैन चाहे हां, मोरे वारा कन खोले ॿुध, जे चाहे हां मदीने में लखे आशिकन जो लश्कर गॾु करे जंग करे हां त करे सघियो थे। जेकॾहिं लश्कर न गॾु करे हां, पंहिंजो रूहानी पावर इस्तेमाल करे हां। यजीद कहिड़ी शइ हुई, हुरमलो कहिड़ी शइ हुई, इब्न ज़ियाद कहिड़ी शइ हुई। खुदा जो कसम आ, इमाम हुसैन जेकॾहिं चाहे हा न, हीअं लठ पाक हणे हा त फुरात जहिड़ियूं 10 नहरूं बहाए सघियो थे। आहे ईमान? पर हेॾे पावर जे बावजूद, हेतरी फॉलोइंग जे बावजूद मदीने के छॾे मक्के आयो, मक्के के छॾे कूफे ॾे हलियो, छाजे ला? सुवाल इहो आहे त इमाम हुसैन कुर्बानी छो ॾिनी? ॻाल्हि सम्झ में आई? हा, ॿुधो। जीअं हजरत मौला अली शेर खुदा शहादत जो प्यालो पीतो, इमाम मौला अली जी शहादत बि हिकिड़ी साज़िश जे तहत थी। मौला अली जी शहादत खां पोइ जेको इंतशार थियो, अफरा तफरी थी, हजरत इमाम हसन के खलीफो चूंडियो वियो। 40,000 जो लश्कर, हर वक्त जंग जे लाइ तैयार लश्कर हजरत मौला इमाम हसन सां गॾु हुयो। पर इमाम हसन खून रेज़ी न चाही, जंग न चाही, लड़ाई न चाही। इमाम हसन हजरत सैयदना अमीर माविया रज़ी अल्लाह ताला ने सां सुलह करे ताज ऐं तख्त अमीर माविया जे हवाले करे छॾियो। इमाम हुसैन इहो मंज़र ॾिठो पे, जेॾी महिल तख्त ते यज़ीद वेठो, अमीर माविया जे वफ़ात खां पोइ जॾहिं यज़ीद तख्त ते वेठो, यज़ीद जो किरदार गंदो हुयो, उन जा इखलाक बुरा हुया, उन जा प्रकार गंदा हुया। यज़ीद सरे आम शराब पीअंदो हो, यज़ीद ज़िनाकार हुयो, यज़ीद कुत्ता पालण वारो हुयो। यज़ीद जेॾी महिल महफ़िल में वेंदो हो त बैरून मुल्क जा, ॿाहिरिन मुल्कनि जा क़ीमती शराब घुराए पीअंदो हुयो। यज़ीद बेईमान थी वियो, यज़ीद इस्लाम जो दुश्मन थी वियो। हाणे यज़ीद जेकी कानून कढिया न, उहे इस्लाम जे सरासर खिलाफ हुया, दीन जे खिलाफ हुया। जेको दीन जो जेको वण मदीने वारे साईं पोखियो, जंहिंखे हुजूर पंहिंजे खून सां आबियारी कई हुई, जंहिं दीन खे खुलफाए राशिदीन तनावर दरख्त बणायो, जंहिं दीन खे मौला अली आबाद कयो, जंहिं दीन जे लाइ इमाम हसन कुर्बानी ॾिनी, जंहिं दीन जे लाइ अहल बैतन कुर्बानी ॾिनी, अॼु उन दीन जो दुश्मन तख्त ते ताज जो मालिक थी, यज़ीद हुकूमत जो मालिक थी। भई हुकूमत जो डंडो ताक़त रखे थो न, हुकुमरान जीअं चवे तीअं करे, समझो था। असां वटि त जमहूरियत आहे, पर इन जमहूरियत जे बावजूद हींअर पंजाब जा जेकी दर्सी किताब आहिनि, उन दर्सी किताबनि मज़ा जेकी बि इस्लामी सबक, उहे कढी बेईमानी वारा सबक शामिल कया अथनि। हिन तव्हांजे इमरान ख़ान जे दौर में छा कंदो? मुमताज़ कादरी खे फाही ॾिनी वई, मुल्क एहतजाज कयो, पर थियो कुझु कोन, हुकूमत जो डंडो आहे, जीअं वणे तीअं कनि था।
जेडी मल हे त मुसलमान हन पर यजीद जेको बेईमान हुयो, दीन जो धाड़ेल हुयो, इस्लाम जो दुश्मन बनजी चुको हुयो, जडे यजीद तख्त ते वेठो उन्हें जेके कानून पे पास कया से इस्लाम जे खिलाफ हुया, दीन जे खिलाफ हुया। इमाम हुसैन के पंजे नाने जे दीन जो दर्द हुयो, दीन के बचाइण जो फिक्र हुयो। मदीने में, मदीना मुनव्वरा में मदीने जो गवर्नर इमाम हुसैन के चई यजीद जी बैत कर, पर फरमायो बैत न कंदुस। यजीद जानी शराबिया, हुसैन पाका, यजीद पलीता, पाक कदे पलीतन जे अग्यां न झुकंदा आहिनि। मक्के में आयो, मक्के जे गवर्नर चयो यजीद जी बैत कर। हुकूमत मदीने में भी यजीद जी हुई, मक्के में भी यजीद जी हुई। कूफे जे अंदर जेको गवर्नर हुयो नोमान बिन बशीर, वो अहल बैतन सां मोहब्बत रखण वारो हुयो। कूफे वारनि यजीद जी बेअत न कई। इमाम हुसैन के खत लिखियूं त साईं असां तुंहिंजा हुबदार, तुंहिंजे बाबे अली जा हुबदार, तुंहिंजे नाने नबी जा हुबदार, असां तव्हांजे लाइ सिर कुर्बान जान फिदा कंदासीं। तव्हां असां वटि अचो, असां तव्हांजा साथी थींदासीं। यजीद जो असां बेअत न कई आहे, मुक़ाबिलो यजीद सां कंदासीं, असां तव्हांजा साथी थींदासीं। इमाम हुसैन के हिकिड़ो न ॿ न चार न पर हिकड़ी रिवायत में 30,000 खत मिलिया। घणा? 30,000 खत मिलिया। हिकड़े ई ॾींहं ते 5-5 वफ़द ईंदा हुया। चवंदा हा त साईं जेकॾहिं तव्हां असां वटि न ईंदो, असांजी रहबरी रहनुमाई न कंदो, त पोइ असां क़यामत जे ॾियारे तुंहिंजे नाने वटि दाह ॾींदासीं त असां हुसैन खे सॼोसीं दीन जी ख़िदमत जे लाइ, पर हुसैन असांजे अॻुवाणी करण न आयो। अहिड़े क़िस्म जा ख़त लिखियूं। पोइ इमाम हुसैन पंहिंजे नाने जे दीन खे बचाइण जे लाइ, इस्लाम जे कलमे जी सरबलंदी जे लाइ, महबूब जे झंडे खे बुलंद करण जे लाइ, पंहिंजे बाबे मौला अली जे उन गैरतमंदी वारे उन जोहर के बरकरार रखंदे हजरत इमाम हुसैन कूफे दे रवानो थियो। ऐं जॾहिं यजीद ॾिठो त कूफे जो गवर्नर नोमान बिन बशीर नरम दिला अहल बैतन सां मोहब्बत रखण वारो आहे, उन इन गवर्नर खे हटाए उन जाइ ते ज़ालिम गवर्नर उबैदुल्ला बिन ज़ियाद खे मुक़रर कयो। उबैदुल्ला बिन ज़ियाद सफ़ाक हुयो, खून रेज़ी करण में देर न कंदो हुयो, ज़ालिम हुयो, ॾाढो माण्हू हुयो। कूफे में उन्हें रक्त वहाए छॾिया हुया, बसरे में उन्हें रक्त वहाए छॾिया हुया। उन जे करे बसरे सां गॾु कूफे जी गवर्नरी बि यजीद इब्न ज़ियाद जे हवाले कई। हेॾो इमाम हुसैन यजीदियुनि जा कूफियुनि जा खत पढ़ी, उहे खत बि साण हुयसि। जेॾी महिल करबला ॾे कूफे ॾे हलियो पिए त उहे खत बि साण खणियूं पिए आयो। जेॾी महिल हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान ताईं पहुतो त उन वक़्त में परियों इनकलाब अची चुको हुयो। नोमान बिन बशीर माज़ूल थी वियो, ज़ालिम उबैदुल्ला बिन ज़ियाद गवर्नर बणजी वियो। उन कूफे वारनि खे चयो जेको इमाम हुसैन जो साथ ॾींदो उन जो सिर कलम कंदुसि, उन जा बच्चा यतीम कंदुसि, उन जो घर नीलाम कंदुसि। त कूफे वारा पंहिंजे उन जेके वफ़ा जा अहद ॿधा हुयनि ऐं उहे खत अॼु ताईं बि रुॻे अहले सुन्नत जे किताबनि में न पर अहले तशय्युअ जे किताबनि में उहे खत मौजूद आहिनि। उन्हनि खतनि जो मफ़हूम छा हो ॿुधायांव? शीयन जा मुस्तनद किताब जे मुंतहिल आमाल या पंहिंजो मुल्ला बाकिर मजलिसी जा किताब आहिनि, उन्हनि में उहे खत मौजूद आहिनि। उन्हनि में लिखनि था त ए हुसैन असां तुंहिंजा शिया आहियूं,
तुंहिंजे बाबे अली जा शिया आहियूं, असां हुबदार आहियूं, असां वटि अचो, पोखूं मेवा पचण वारा आहिनि, तव्हां अचो, असां तव्हां सां गॾु आहियूं, तव्हांजी कुर्बानी ॾींदासीं, असां तव्हांजे लाइ सभु कुझु करण जे लाइ तयारु बीठा आहियूं, तव्हां महिरबानी करे कूफे अचो, असांजी रहबरी ऐं रहनुमाई कयो। ख़त लिखण वारा कूफे जा शिया हुया। वरी इब्न ज़ियाद जे ज़ुल्म ऐं ॾाढ खे ॾिसी फिरी वञण वारा बि शिया हुया। जेको लश्कर इब्न ज़ियाद गॾु कयो उहो लश्कर दिमश्क मां न आयो हुयो, उहो लश्कर बि कूफे जे शियनि जो हुयो, जेके इमाम हुसैन जे मुखालफत में दुश्मनी में उथिया, उहे ॿिया न हुया। शियनि जे किताबनि लिखियो आहे त उहे बि शिया गद्दार हुया, जन ख़त लिखी घुरायो, वरी बेवफ़ाई बि उन्हनि कई। पुट ॻाल्हि सम्झ में अचेव थी? दुश्मन केर हुया, मारण वारा केर हुया, गद्दारी करण वारा केर हुया? हाँ, इन ते हिकिड़ो दलील मां अल बिदाया वन निहाया जिल्द 8 सुफ़ो नंबर 198 उन में हिकिड़ी तव्हांखे मां रिवायत थो ॿुधायां त तव्हांखे सॼो जेको मूं बयान कयो आहे उन जो बैकग्राउंड तव्हांखे सम्झ में अची वेंदो। सुम्म अनाख राहिलतहू, हज़रत इमाम हुसैन पंहिंजे स्वारी ते चढ़ी ऐं स्वारी खे हलायो। व अमर उक़बा बिन समआन फअकलहा सुम्म क़ाल अख़बिरूनी। पोइ हज़रत इमाम हुसैन कूफे वारनि जे साम्हूं पंहिंजी स्वारी ते चढ़ी कूफे वारनि जे अॻियूं आयो। लश्कर जेको करबला में गॾु थियो हुयो न, इमाम हुसैन जो जन पाणी बंदि कयो हो न, उन्हनि जे साम्हूं आयो। पोइ हज़रत इमाम हुसैन ख़बर अथव छा चयो? उन्हनि माण्हुनि खे छा चई? अततलबूननी बिक़तीलिन लकुम क़तलतहू, छा तव्हां जो क़त्ल कयो आहे, जंहिं क़त्ल जो मूंखां पलांद वठण आया आहियो? मूं तव्हांजो को माण्हू मारियो आहे छा जो तव्हां मूंखां खून जो बदिलो वठण आया हो? औ मालिन लकुम अकलतहू, या तव्हांजो को माल मूं फबायो आहे जेको माल मूंखां वठण आया आहियो? ॿुधायो कूफे वारो, मूं तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो आहे? ओ बिकिसासतिन मिन जिराहतिन, या मूं तव्हांजो को माण्हू ज़ख्मी कयो आहे, उन जो बदिलो मूंखां वठण आया आहियो? काल फअखज़ू ला युकल्लिमूनहू, जेॾीमहिल इमाम हुसैन ईअं फरमायो कंहिंजो मूं खून कयो आहे त ॿुधायो, मूं तव्हांजो माल फबायो आहे त ॿुधायो, मूं तव्हांजो को ज़ख्मी कयो आहे त ॿुधायो, त ॻाटा हेठि कयूं, शर्म खां कंध हेठि कयूं, छो त कूड़ा हुया न, कंध हेठि कयूं, ॻाल्हाइण जी जुरत न कयूं। पोइ हज़रत इमाम हुसैन नाला वरता, या शीस बिन रबी, ओ शीस पुट रबी जा, या हज्जार बिन अबजर, या कैस बिन अशस, या ज़ैद बिन हारिस। ये 4 नाला खयूं जेके कूफे जा उहे वॾा वॾा शिया इहे हुया, जन ख़त लिखिया हुया। इमाम हुसैन जा लफ़्ज़ ॿुधो, अलम तक्तबू इलैया, छा तव्हां मूंखे कोन लिखियो हुयो? कद अयनत सिमार, साईं खजूरूं मेवा पची विया आहिनि, फसल तैयार थी विया आहिनि, वक़्तरल जनाब, असांजो फसल बाग तैयार थी विया आहिनि। फअक़दम अलैना, ए इमाम हुसैन तव्हां असां वटि अचो, असां तव्हांजा मुंतज़िर आहियूं, असांजा सिर, असांजूं जानियूं, असांजा बाग, असांजा माल सभु मौजूद आहिनि, अव्हां जे लाइ सभु क़ुर्बान आहिनि, अचो। छा तव्हां मूंखे ख़त लिखी न घुरायो हुयो? पुट, फैसलो इमाम हुसैन पाण कयो त संदन कातिल केर आहिनि, जेके घुराइण वारा हुया उहे ई विढ़ण वारा हुया। जन ख़त लिखी घुराया हुया, इमाम हुसैन उनजा नाला थो वठे पियो त फलाणा फलाणा फलाणा, फरमाइनि था त हज्जार बिन अबजर, शुबैस बिन रबी, कैस बिन अशस, ज़ैद बिन हारिस, तव्हां ई त आहियो जो मूंखे ख़त लिखी घुरायो हुयो, वरी तव्हां ई मूंसां बेवफ़ाई था कयो। फ़क़ालू लहू लम नफ़ल, त चवण लॻा त असां त ख़त लिखिया ई कोन्हनि, असां त ख़त लिखिया ई कोन्हनि। इमाम हुसैन खे साम्हूं ईअं चई, फ़क़ाल सुभान अल्लाह,
इमाम हुसैन चयो त सुभान अल्लाह, अल्लाह जी ज़ात पाक आहे, वल्लाहि लक़द फ़अलतुम, अल्लाह जो कसम आहे त तव्हां ई मूंखे ख़त लिखी घुरायो आहे। सुभान अल्लाह, अजब जी ॻाल्हि आहे। जो ख़त लिखी घुरायो अथव वरी वरी इक़रार बि नथा कयो, मञो बि नथा। पोइ हज़रत इमाम हुसैन फरमाया या अय्युहन नास इज़ करहतुमूनी फदऊनी अनसरिफ अनकुम, ए कूफे वारो, अगर मुंहिंजो अचण तव्हांखे पसंद न आहे त दुनिया जहान रब जो खुलियो पियो आहे, मुंहिंजो रस्तो छॾियो, मां पंहिंजे नाने जी दीन जी ख़िदमत कंहिं ॿिए हंधि वञी कंदुसि। फ़क़ाल लहू कैश इब्न असास, कैस बिन अशस नाले उन्हें खबीस चयो अल्लाह तंज़िल अला हुक्म बनी अम्मिक, भला तव्हां यज़ीद जी बेअत छो नथा कयो? बेअत खणी कयो त ॻाल्हि ई ख़तम थी वञे, झगड़ो ई ख़तम थी वञे, बेअत कयो न। इन्नहुम ला युज़ूक, तव्हांखे ईज़ाईंदा कोन, यज़ीद तव्हां सां विढ़ंदो कोन, यज़ीद तव्हांखे मारींदो कोन, यज़ीद तव्हांखे ईज़ाईंदो कोन। वला तरा मिनहुम इल्ला मा तुहिब, यज़ीद खां तोखे उहा शइ मिलंदी जेका तूं पसंदि कंदे। यज़ीद जी बेअत कयो, तस्लीम थी वञो, बस ॻाल्हि ख़तम थी वेंदी। इमाम हुसैन फरमायो फ़क़ाल लहुल हुसैन अंता अखू अखीक अतुरीद अन ततलुब क बनु हाशिम बिअक्सर मिन दमिन मुस्लिम इब्न अकील, तू उहो ही न मुंहिंजे भाउ मुस्लिम बिन अकील खे माराइण वारो, धोखे सां माराइण वारो बि तू आहीं। अॼु वरी तू मूंखे सलाह थो ॾी त मां यज़ीद जे अॻियां झुकी वञा? ला वल्लाहि ला आतीहिम बियदी अता अज़लील, अल्लाह जो कसम त कंहिं बेइज्जत माण्हू वांगुरु झुकी मां यज़ीद सां हथ मिलाया, इहो हुसैन खां न थियो आहे, न थी सघंदो। हुसैन झुकियो आहे, न झुकी सघंदो। हुसैन जेको मक़सद खणी आयो आहे उन मक़सद खां न हटियो आहे, न हटंदो। पुट तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई त घुराइण वारा बि उहे ऐं बेवफ़ाई करण वारा, गद्दारी करण वारा बि उहे, वरी यज़ीद जे अॻियां झुकण जी सलाह ॾियण वारा बि उहे। पर कुर्बान वञे इमाम हुसैन जे अज़मत तां सदके वञे, उन जे हिम्मत तां कुर्बान वञे, उन जे जज़्बे जे मथां कुर्बान वञे। शेरे खुदा जो बच्चो फरमाए थो मुंहिंजे रगुन में हैदरे करार जो खून आ, हुसैन जो सिर कटजी त सघे थो, गैर जे अॻियां झुकी नथो सघे। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, उन वक्त में हजरत इमाम हुसैन उन्हनि खे नसीहत कई आहे, व नादल हुसैन अय्युहन नास, इमाम हुसैन नसीहत कंदे फरमायो त हे इंसानो इस्मऊ मिन्नी नसीहा, मां हुसैन तव्हांखे नसीहत थो कयां। अकूल हालकुम, मां तव्हांखे हिकिड़ी नसीहत थो कयां, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। फअनसत अन्नास कुल्लुहुम, पंहिंजा त ख़ामोश थी विया, पर हू यज़ीदी बि चुप थी विया त हिन वक़्तु हुसैन चवे छा थो, नसीहत कहिड़ी थो करे। फ़क़ाल बाद हम्दुलिल्लाह व सना अलैहि अय्युहन नास इन क़बिलतुम मिन्नी अनसफ्तुमूनी कुंतुम बिज़ालिका असअदु। इमाम हुसैन फरमाए थो त ॿुधो, जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि मञंदो, मुंहिंजी बेअत में ईंदो, मुंहिंजो फरमान मञंदो त तव्हां जहिड़ो बख़्त वारो ॿियो केरु न हूंदो। पर जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि नथा मञो, मुंहिंजे नाने वारे दीन खे छॾे तव्हां यज़ीद जा पैरोकार थियो था, त यादि रखो मूंखे न तव्हांजे माल जी ज़रूरत आहे, न तव्हांजे दौलत जी ज़रूरत आहे। मां हुसैन पंहिंजो सिर कटाए सघां थो, बच्चा कुर्बान करे सघां थो, पर पंहिंजे नाने जे दीन खे छॾे नथो सघां। पुट ॻाल्हि सम्झ में आई? असुल वाक़ियो इहो आहे, असुल गर्ज़ इहो आहे, दीन जो तहफ़ुज़ करणो आहे। अल बिदाया व निहाया वारो लिखे थो, जेॾीमहिल 10 मुहर्रम जे ॾिहाड़े ते इमाम हुसैन मैदान करबला में निकितो न, त उन वक़्तु साईं वटि 2 शयूं हुयूं।
घणी शयूं हुयूं। मोरे वारा ध्यानु चाहींदुसि तव्हांजो। इमाम हुसैन वटि ॿ शयूं हुयूं। हिकिड़े हथ में तलवार हुई, ॿिए हथ में क़ुरान हुयो। हिकिड़े हथ में तलवार हुई, ॿिए हथ में क़ुरान हुयो। इहे ॿ हुसैनी हथियार आहिनि। इमाम हुसैन जे ज़िंदगी जो माहासिल ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो तलवार, जॾहिं मुक़ाबले जो वक़्तु अचे, बातिल सां मुक़ाबले जो वक़्तु अचे त गर्दन झुकाए न बीहबो आहे, कंध मथे करे मुक़ाबलो करे ॾिबो आहे। हुसैनी, ए हुसैनी हुबदारो, इमाम हुसैन बातिल जे अॻियां गर्दन झुकाइण जो सबक़ न सेखारियो, करबला में कंध मथे करे ऊचे घाट अचण जो सबक़ सेखारियो। इमाम हुसैन जे इन फ़लसफ़े खे भिटाई बि बयान कयो। फरमाए थो, हण भाला विड़ भाकुरे आदि ढाल मढारे, हण भाला विड़ भाकुरे आदि ढाल मढारे, मथा ते गुतरार मार त मतारो थिए। फरमाए थो, झुकी वञण ज़लीलन जो कम आहे, झुकी वञण बानन जो कम आहे। मर्द बातिल जे अॻियां झुकंदा न आहिनि। अॼु गाटड़ा हीअं झुकाए न वेहो, कंध डिबा करे निमा करे न वेहो। हुसैन जा मुरीद आहियो, ऊचे घाट चओ। जे बातिल वारा घणा आहिनि त बि परवाह न आहे। जे असां थोरा आहियूं त हीण आहियूं त बि ॿीणा आहियूं, ॿ आहियूं त बि 12 आहियूं। झुकबो न आहे। खबरदार मोरे वारो, बातिल जे अॻियां न झुकणो आहे, न निमणो आहे। ऊचे घाट अचण इहा इमाम हुसैन जी तालीम आहे। मुज़ाहिमत जो लीडर आहे, मुज़ाहिमती तहरीकुनि जो लीडर आहे मुंहिंजो इमाम हुसैन। जिंदाबाद, जिंदाबाद, मुर्दाबाद। मुंहिंजा दोस्तो, ॿिए नंबर ते इमाम हुसैन जेको मैदान करबला में असांखे सबक़ ॾिनो, हिकिड़े हथ में तलवार, ॿिए हथ में क़ुरान। चओ, ॿिए हथ में छा हुयो? क़ुरान हुयो। इमाम हुसैन जो मंशूर ऐं दस्तूर रब जो क़ुरान हुयो। इमाम हुसैन भंग जा कूंडा, दूल, धुकड़, मातम रोडनि ते वञी मथा उघाड़ा करे नियाणियूं बेपर्दा बाज़ारुनि में वठी वञण हुसैन जो तरीक़ो न आहे। इहो शिमिर जो तरीक़ो आहे, इहो यज़ीद जो तरीक़ो आहे। इमाम हुसैन जो मंशूर ऐं दस्तूर क़ुरान वारो, क़ुरान वारो, क़ुरान। ثم ركب الحسين على فرسه واخذ مصحفا فوضعه بين يديه. حضرت امام حسين قرآن کھنيو، پنجے اڳيون پنجے گھوڑے تے قرآن رکھيين. ثم استقبل القوم رافعا يديه. پو امام حسين قرآن اڳيون رکھے ہتھ مٿے کھيا، ہتھ مٿے کڻي ۽ فرمائين اللهم انت سكتي في كل کربن. ہر دکھ میں مجھو مددگار مجھا رب تو آئی، مجھو مددگار مجھا مولا تو آئی. ورجائی فی کل شدت، ہر سختی میں مجھے امید تو رب جی ذات میں آ. मुझे उम्मीदुनि जो मरकज़ मौला तूं आहीं, मुझो मददगार तूं आहीं. इन वली अल्लाहु अल्लज़ी नज़्ज़ल किताब. मुझो वारिस, मुझो मददगार, मुझो साथी, मुझो साझी, मुझो रफ़ीक, मुझो मुमिद, मुझो नासिर आहे त सिर्फ़ अल्लाह.
जंहिं ही क़ुरान नाज़िल कयो आहे उहो रब मुंहिंजो मददगार आहे वहुव यतवल्ल सालिहीन उहो ई अल्लाह सालिहनि जो मददगार आहे भाइरो मोरे वारो इमाम हुसैन कुरान हथ में खणी कुरान ते अमल करे दुनिया वारनि खे ॾेखारियो त सिर वञे वञण ॾे पर कुरान वारो रस्तो न छॾिबो पोइ छा था चओ इमाम हुसैन जो रस्तो वणे थो हा राहतूं होॾे बि घणियूं आहिनि यज़ीद वारे रस्ते में मज़ा घणा आहिनि ऐश आहिनि आराम आहिनि सुख आहिनि पैसो आहे ॾोकड़ आहे कुर्सी आहे इक़्तिदार आहे नफ़्स जूं ख़्वाहिशूं पूरियूं थींदियूं पैसो ॾोकड़ जाम मिलंदो यज़ीद जे पासे ॾे सुख दुनिया जा घणा ई मिलंदा पर हुसैनी रस्ते में ॾुख बि सुखनि खां वधीक प्यारा हा मोरे वारा सोचे वठो मुझू अमड़ियूं भेनरूं सोचे वठो सैयदा ज़ैनब साइण मैदान करबला में इस्तिकामत जो पैकर बणजी ॾेखारियो जेॾी महिल यज़ीदियुनि खेमा लुटिया सामान फुरिया ओॾी महिल बीबी ज़ैनब जे छातीअ में का शइ लिकल हुजे माण्हुनि सम्झो शायदि सोन लिकायो अथई चांदी लिकाई अथई सैयदा ज़ैनब फरमायो त अलीअ जी बचड़ी सोन चांदी न लिकाईंदी अलीअ जी बचड़ी खे सीने सां क़ुरान लॻल आहे क़ुरान क़ुरान मुंहिंजा दोस्तो इमाम हुसैन हिकु त हक़ ते हलण सेखारियो ॿियो क़ुरान जो मंशूर ऐं दस्तूर पेश कयो पोइ तव्हांखे क़ुरान वारो रस्तो थो वणे या यज़ीद वारो रस्तो थो जवाब ॾियो ॻाल्हायो क़ुरान वारो रस्तो वणे थो त पोइ निमाज़ पढ़णी पवंदी क़ुरान चए थो अकीम सलात निमाज़ क़ाइमु कयो तव्हांखे निमाज़ पढ़णी पवंदी यज़ीदी आहियो त तव्हांखे खिताब ई न आहे तव्हांखे चङो ई कोन था यज़ीदियुनि ते मयार ई न आहे जे हुसैनी आहियो त निमाज़ पढ़ो जेॾी महिल मैदान करबला में तीर वसिया पे न तलवारूं वसियूं पे न इमाम हुसैन हक़ न कई ए यज़ीदियो बल कयो नेज़ाई भला अलीअ जो बच्चो ज़ोहर निमाज़ पढ़ंदो जे हुसैनी हुबदार आही न मातमी जुलूस हलंदे सिजल से जो टाइम अची वञे त रड़ कर बीहो ज़ाकिरा बीहो त निमाज़ गॾिजी पढ़ंदासीं हुसैन जो तरीक़ो आहे त निमाज़ पढ़ी ॾेखार न भला जे पंज नथो पढ़ी त ज़ुहर आहिनि मग़रिब आहिनि त पढ़ी ॾेखार न ओ मिठा निमाज़ पढ़ण रोज़ो रखण क़ुरान ते अमल करण हे हुसैनी तरीक़ो आहे जेके हुसैनी रस्ते ते हलंदा आहिनि ख़ुदा जो कसम सोभ उन्हनि जी कामयाबी उन्हनि सच ॿुधायो त मैदान करबला में यज़ीद जो लश्कर बि घणो हथियार बि घणा उन जी जमियत बि घणी पैसो ॾोकड़ बि उन वटि इमाम हुसैन तोड़े जो हथे ख़ाली हुयो पर फतह कंहिंखे मिली फतह कंहिंखे मिली ख़ुदा ॼाणे थो त मां करबला बि ॾिसी आयो आहियां कूफो बि ॾिसी आयो आहियां दिमश्क बि ॾिसी आयो आहियां शुगर मिल जो तव्हां ॾिठो आहे न जिते बर्नर हूंदो आहे बर्नर जिते बाहि ॿरंदी आहे 24 कलाक बाहि ॿरंदी आहे शीशे जो कारखानो आहे दिमश्क जे शहर में उन शीशे जो जेको बर्नर आहे जिते बाहि थी राति ॾींहुं ॿरे उहा बर्नर आहे हिते यज़ीद जी क़बर आहे यज़ीद जी क़बर उन बाहि वारे मकाम ते आहे जिते शीशे जे कारखाने जो बर्नर थो ॿरे उते अंदर बि बाहि अथसि मथां बि बाहि अथसि पर हुसैन जी मज़ार मां ज़ियारत दीदार करे आयो आहियां ख़ुदा जो कसम लख रहमतूं थियूं हर वक़्त में वसनि रहमतूं मां जेॾी महिल करबला जे एरिया में दाख़िल थियुसि न अञा करबला परे हुयो पर उन एरिया में आयुसि त ख़ुदा जी इज़त जो कसम अल्लाह जे घर में तव्हां सां थो ॿुधायां त उन एरिया में पहुचण सां मुंहिंजे दिलि जी कैफ़ियत मटी वई ऐं हिकिड़ो दिलि ज़ोर ज़ोर सां धड़कण लॻी ऐं मूंखे ईअं महसूसु पियो थिए त मां कंहिं अहिड़ी जाइ ते पहुतो आहियां जिते अल्लाह जी रहमत थी वसे
ऐं जेॾीमहिल न पहिरियों पहिरियों मंज़र हज़रत हुर्र जे मज़ार जो नज़र आयो। हज़रत हुर्र जी मज़ार जे पहिरीं शहादत माणी इमाम हुसैन जे कदमनि ते हज़रत हुर्र पंहिंजी जान फिदा कई। ख़ुदा जाने उते पहुचण सां केॾो बि कठोर दिलि हुजे पर अखियुनि मां पाणी वही थो। वरी जेॾीमहिल करबला मुअल्ला में इमाम हुसैन ऐं गाज़ी अब्बास जे दरबार ते पहुतुसि, ईअं पियो सम्झां त ॼणो अल्लाह जे रहमत जो नूर ऐं रहमत वसी रही आहे। ईअं पियो लॻे ॼणो मलाइक चौधारी घेरो कयूं, हथ अदब जा ॿधियूं, इमाम हुसैन खे अॼु बि सलाम करे रहिया। मुंहिंजा दोस्तो, चंद पल जी यज़ीद जी हुकूमत हुई पर सदियूं हुसैन जूं, सन हुसैन जा, क़यामत ताईं बादशाही हुसैन जी। यज़ीद माण्हुनि जे गर्दननि ते डंडे जे ज़ोर ते 2-3 ॾींहं हुकूमत कई पर यज़ीद जी उहा हुकूमत न रही, ताज तख्त न रहियो, पर हुसैन जी हुकूमत अॼु बि करोड़ दिलुनि जे मथां क़ाइम ऐं दाइम। उन जो मंज़र थोरी देर पहिरीं तव्हां पाण अखियुनि सां ॾिठो। हुसैन जे नाले ते सिर घुर त हज़ारे सिर ॾियण वारा आशिक़। मां तो चवां त हींअर जेको वज़ीर आज़म आहे न इमरान खान, इहो बि उथी चवे त मूंखे सिर केरु ॾींदो त हिकिड़ो बि अंगूठो ॾिएसि। सची थो ॿुधायां, हिकिड़ो बि सिर कोन ॾींदुसि। वज़ीर आला काइम अली शाह चवे त वाह मूंखे सिर ॾियो, केरु न ॾींदो सिर, पर मुंहिंजे सोणे हुसैन जे लाइ लखें सिर अॼु बि हाज़िर। ऐं जे इमाम हुसैन सां दिलि लाती, मोहब्बत जो राबितो ॻंढियो, ख़ुदा ॼाणे उहो निभागो बि सभागो आहे, निदोरो बि सदोरो आहे, जहन्नमी बि जन्नती। जेॾीमहिल इमाम हुसैन जो सिर मुबारक खयूं न, इस्लाम जी तारीख़ में पहिरियों सिर आहे जेको नेज़े ते खयूं। ॿियो कंहिंजो सिर नेज़े ते इमाम हुसैन खां अॻु में कंहिंजो बि इस्लाम में सिर नेज़े ते न खयूं वियो। पहिरियों सिर इमाम हुसैन जो जेको नेज़े ते खयूं। जेॾीमहिल सिर मुबारक कूफे मां खणी दिमश्क वञनि पिया यज़ीद जे दरबार में, त रस्ते में हिकिड़ो गिरजा घर हो, ईसाइन जो माबद हो, इबादत खानो हुयो। ईसाई राहिब हुयो जेको पंहिंजे इबादत खाने जी छत ते चढ़ियो वेठो। उन जो दरवाज़ो मथों खिड़की खुलियल हुई ओभर पासे ॾूं, उन रस्ते सां जेको रस्तो कूफे वारो हुयो। जेॾीमहिल उन आबिद ॾिठो त कूफे खां हिकिड़ो काफ़िलो थो अचे, जंहिंमें कुझु औरतूं बि आहिनि, कुझु ॿार बि आहिनि, पर उहे औरतूं कैदियाणियूं बणियल आहिनि। उन काफ़िले जे अॻियां हिकिड़ो सिर आहे जेको नेज़े जे मथां चढ़ियल आहे। उन सिर जे मथां नूर जा चिमकार अची रहिया आहिनि। जेॾीमहिल उन राहिब इहो मंज़र ॾिठो, पंहिंजे इबादत खाने मां हेठि लही आयो, पंहिंजे ख़लीफ़नि खे, पंहिंजे मुरीदनि खे चयईं त पुछा कयो इहो काफ़िलो कंहिंजो आहे। मूंखे लॻे थो त इहो काफ़िलो को आम काफ़िलो नाहे, को ख़ासि काफ़िलो आहे। माण्हू विया, पुछी मोटी आया, चवनि था साईं ही काफ़िलो जेको आहे, चवनि था मुहम्मद करीम जे बचड़नि जो काफ़िलो आहे, जंहिंखे यज़ीद कैदी कयो आहे। इन काफ़िले जो सरदार इमाम हुसैन शहीद कयो वियो आहे, उन जो सिर नेज़े ते चाढ़ियो वियो आहे। ही उन जा बच्चा कैदी बणाया विया आहिनि। जेॾीमहिल उन राहिब ये ॻाल्हियूं ॿुधियूं त चई काफ़िले वारनि खे चओ मुंहिंजी ज़िंदगी जी कमाई 10,000 दीनार आहिनि, उहे 10,000 तव्हांखे थो ॾियां, हिकिड़ी रात जे लाइ इहो काफ़िलो मुंहिंजे हवाले कयो।
हिकड़ी रात मुखे ने काफिले जी खिदमत जो मौको दियो। कूफे वारा पैसे जा भुख्या हुया, दौलत जा लालची हुया, उहे चवण लगा त ए राहिब 10,000 दे, असां हे काफिलो सॼो तुंहिंजे हवाले कंदासीं रात हिकड़ी। मुंहिंजा दोस्तो, उन राहिब जो जेको ख़ास कमरो, भलो सुठो कमरो हुयो, पंहिंजे मुरीदन खे चई तिने कमरे खे साफ़ कयो, इन कमरे में अतर खुशबू सुरहान लॻायो, मुहम्मद जे बचड़न खे इन कमरे में रहायो। ऐं पाण इमाम हुसैन जो सिर पाक वरतई, उन सिर मुबारक जा चेहरो पाक रत में रंगीन हुयो, जेके तीर लगा हुया चेहरे पाक ते जख्म हुया, जिस्म रत में, चेहरो रत में रंगीन हुयो, सुहारी मुबारक रत में रंगीन हुई, जुल्फ मुबारक रत में गाढ़ा हुया। उन ईसाई राहिब छा कयो जो हजरत इमाम हुसैन जे जुल्फन के धोतई, चेहरे के धोतई, साफ कयई। उन चप मुबारक जन के मदीने वारो मीर चुमड़ियूं ॾींदो हुयो, उन चेहरे पाक के साफ करे, खुशबू सुरहान जुल्फन में लगाए, पंहिंजी झोली में रखई ऐं पाण ॾिसंदो रहियो, अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा रहियसि। मुंहिंजा दोस्तो, रात थी आ, हिन राहिब छा कयो जो उन चेहरे पाक के हिकिड़े थाल में रखई, उन थाल में रखे पंहिंजे कमरे में, पाण उन थाल जे अॻियां जीअं निमाज़ में गोॾड़ा भञी वेहबो आ, ईअं बाहूं बधी ऐं इमाम हुसैन जे चेहरे जी ज़ियारत ऐं दीदार करण लॻो आ। मुंहिंजा दोस्तो, चेहरो बि चेहरो आ, उहो चेहरो आ जंहिंखे मदीने वारो मीर चुमियूं ॾींदो आ। हजरत याला बिन मुर्रा थो चवे, हिकड़े ॾींहुं हुज़ूर मदीने जे गली मां अचनि पिया, इमाम हुसैन ॿारनि सां रांदि खेॾे पियो, सुहिणो नबी गली में वेही रहिया, इमाम हुसैन खे भाकुर पाए पंहिंजे सीने सां लाथऊं। पोइ छा कयूं जो हिकिड़ो हथ खाॾीअ जे हेठों, ॿियो हथ मथे जे मथों ॾेई चप चपन ते रखे इमाम हुसैन जा चप चुमण लॻा, पंहिंजी ज़बान चूसाइण लॻा। उहो पाक चेहरो जंहिंखे मदीने वारो साईं पंहिंजी ज़बान चूसाईंदो, अजो पाक चेहरो ईसाई राहिब जे अॻियां आ, हीअं ॾिसे बि थो, अखियुनि में ॻोढ़ा बि वहनि पिया। जेॾी महिल रात आधी रात थी आ त आवाज़ आयो, ए राहिब हिन हुजरे मां ॿाहिरि निकिरी वञ, अॼु पाक रूह अचनि था हुसैन जो दीदार करण जे। जरूर अमर खातून जन्नत जो रूह आयो हूंदो। ओ राहिब ॿाहिरि निकिरी वञ, अॼु पाक रूह दीदार जे लाइ अची रहिया आहिनि। ये मुझी ज़बान, ये मुझो कलम छा पेश करे हसनैन जो गम, ये मुझी ज़बान, ये मुझो कलम हर हूर हुसैन के हार विधा।
विधा हरहूरा हुसैन के हार विधा वही पर करबल बने जी बाग़रम हिया मुंहिंजी ज़बान हियो मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़बान हियो मुंहिंजो कलम पुट कूंध वियो काज जी रात कुसी जंहिंजो कासिम घोट खुदा जो कसम हिया मुंहिंजी ज़बान हियो मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़बान हियो मुंहिंजो कलम मुंहिंजा दोस्तो पूरी रात आबिद खिदमत ऐं सेवा में गुज़ारे थो जीअं सुबुह थियो आहे उन जे दिलि वारो ॾीओ रोशन थी वियो चए थो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा दोस्तो ईसाई राहिब कलमो पढ़ी मुसलमान बणजी वियो आहे हुननि ज़ालिमनि 10,000 वरता मुंहिंजा दोस्तो सुबुह जो काफ़िलो अॻिते हलियो जेॾीमहिल अहल बैतन जो काफ़िलो हले पियो जंहिं राति हुसैन जे चेहरे जो दीदार कयो आहे उन चयो त ही इबादत खानो तव्हांखे आयो मां हुसैन जी ग़ुलामी न छॾींदुसि काफ़िले जे पुठियां लॻी पियो आहे चए तो बाक़ी जिंदगी हुसैन जे बच्चन जी गुलामी में पूरी कंदुसि हिन सारी जिंदगी जे राहिबी मशाइखी खां हुसैन जे दर जी गुलामी मुंहिंजे लाइ वधीक शान वारी ओ मुंहिंजा दोस्तो जने इमाम हुसैन के सुञातो दिल लती दुनिया बि उन्हनि जी आख़िरत बि उन्हनि जी ॿई जहान उन्हनि जा रब आबाद करे छॾिया पर जेको मुसलमान सदाए ऐं नबी जे बच्चन सां बुग़्ज़ रखे नबी जे घराणे सां अदावत ऐं वेर रखे इहो यज़ीदी त सॾे सघिबो पर मोमिन न सॾिबो मोमिन उहो आहे जंहिंजे रगुन रेशन में सुहिणे हुसैन जी मुहबत समायल हुसैन शाहिद हुसैन ज़ाहिद हुसैन हक़ जो इमाम आहे हुसैन आला हुसैन बाला हुसैन आली मकाम आहे हड़ई चो हुसैन आली हुसैन बरतर हुसैन रहबर हुसैन हक़ जो इमाम आहे उहो अजमल उहो अकमल उहो ई आली मकाम आहे कॾहिं मके में कॾहिं मदीने कॾहिं संदसि सिर सवार नेज़े उहो शरीयत उहो तरीक़त उहो ई नबवी निज़ाम आहे उहो शरीयत उहो तरीक़त उहो ई नबवी निज़ाम आहे हुसैन
हुसैन रहबर हुसैन दिलबर हुसैन आली मकाम आए अज त दिल सां पढ़ मलाइक नाला लिखन ई था पिया अज या लिस्ट करबला भी वेंदी त कूफे भी वेंदी या लिस्ट अज मदीने पाक भी वेंदी हुसैन बाला हुसैन आला हुसैन हक जो इमाम आए हुसैन रहबर हुसैन दिलबर हुसैन आली हुसैन आली कॾहिं कुलनि ते नबी खयुस पे कॾहिं कुलनि ते नबी खयुस पे कॾहिं संदसि सिर सवार नेज़े ओ कॾहिं संदसि सिर सवार नेज़े उहो ई रहबर उहो ई दिलबर उहो अलैहि सलाम आए हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए करमुला संदस जे दर जो नौकर संदस असक दर संदस अनौकर गुलाम इब्ने गुलाम आहे गुलाम इब्ने गुलाम आहे संदन बच्चन जो भी गुलाम आए हुसैन रहबर हुसैन दिलबर हुसैन हक जो इमाम आए हुसैन हक जो इमाम आए आहे दिल मदीने वारे जे बचड़न सां सच्ची था चओ या ज़बान सां था चओ वेठा किथे आयो ताज मस्जिद में अल्लाह जे घर में सच्ची ॿुधायो त सच्ची दिल थव इमाम हुसैन सां जे सच्चा मुरीद आयो त अॼु खां वठी निमाज़ न छॾिजो निमाज़ पढ़जो सुहारी रखो रब जो ज़िक्र कयो मस्जिद के आबाद कयो नेकी जे रस्ते ते हलो तव्हांजी दुनिया बि आबाद तव्हांजी आख़िरत बि रब आबाद कंदो अल्लाह करीम असांखे सच्चो हुसैनी बणाए इमाम हुसैन जी मोहब्बत में जियारे इमाम हुसैन जी मोहब्बत वारो मौत नसीब फरमाए ॿ टे सिटूं दुरूद सलाम जूं थींदियूं उन खां पोइ दुआ थींदी सभई उथी वियो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर या अल्लाह जे हिन भलारे ॾींहं जे सदके सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर ए मुंहिंजा मौला जेकी दिल में आसूं उमेदूं खणी आया आहिनि सभिनी जूं मुरादूं पूरियूं फरमा कर्ज वारनि जा कर्ज ला बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर हज़रत साईं मौलाना गुल मोहम्मद के सेहत ऐं तंदुरुस्ती ॾे ए मुंहिंजा मौला साईं खे सेहत सलीमा सेहत आजला कामला अता फरमा ए मुंहिंजा मौला हज़रत साईं मौलाना मोहम्मद उस्मान जा दर्जात बुलंद फरमा मौलाना नाले मिठो रहमतुल्लाह अलैह जा दर्जात बुलंद फरमा उन्हनि जे मज़ारुनि ते ला तादाद रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा या अल्लाह हुज़ूर जी सारी उम्मत ते राज़ी थी महबूब जा जिते उम्मती रहनि था उन्हनि खे शादो आबाद रखजां
इस्लाम के गलबो अता कर। ए मुझा मौला यहूदियुन ऐं नसारन जा नापाक मंसूबा मिट्टी में मिला। ए मुझा मौला असांजे प्यारे वतन पाकिस्तान जी हिफाजत फरमा। पाकिस्तान के अंदरूनी बैरूनी खतरन का महफूज रखजा। ए मुझा मौला असांजे पाक फौज जी तू मदद फरमा। ए मुझा मौला असांजे फौजी जवानन जो मोराल बुलंद फरमा। ए मुझा मौला सरहदुन ते जेके असांजा फौजी जवान पहरो ॾेई रहिया आहिनि मौला उन्हनि खे शादो आबाद रखजा। हुजूर जी सारी उम्मत ते राज़ी थी। मुझा मौला मदीने वारे साईं जे सदके हिन पूरे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम। साईं 11 बजे